ज्योति वलेचा काजल दीदी जो पवित्र बूटे तुलसी सां स्वागत कंदा। शॉल पाराईंदा। रोमा क्लॉक दियो रोमा। मास्टर रंजन जो क्लॉक जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा काजल दीदी जो। जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा काजल दीदी जो। असांजे विच में पुणे मां ख़ासि असांजा महिमान आया आहिनि। पुणे में वानवड़ी में ॾाढो सुहिणो झूलेलाल मंदिर आहे जंहिंजी ट्रस्टी असांजी मिनल ठाकुर जेका एक्चुअली पुणे जी आहे पर घणो टाइम शादीअ खां पोइ हांगकांग में हुई ऐं हाणे वापसि आई आहे ऐं मंदिर जो ॾाढो कार्य सुठो कंदी आहे। त मां मिनल दीदी खे सॾु कंदसि। मास्टर रंजन सिंधु भवन जे पारां इन जो बि स्वागत कंदासीं। तुलसी ॾींदा मम्मी मिनल खे तुलसी ॾींदा। ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा मिनल ओम ठाकुर जो। शॉल ॾींदा ज्योति शॉल पाईंदा। क्लॉक एंड मिठाई। हाणे मां झूलेलाल मंदिर मां ई भा अशोक इदनानी खे सॾु कंदसि। भा अशोक इदनानी हेॾे ईंदा। संजू के सॾु कंदसि। संजय कोडनानी अशोक इदनानी के शॉल सां स्वागत कंदा। पहिरीं तुलसी सां स्वागत कंदा। रोमा तुलसी ॾींदा। असांजा भाउ अशोक इदनानी मंदिर जा मेन कार्यकर्ता आहिनि ऐं हिननि जे अंडर चङा ई कार्य हलंदा आहिनि। जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा। पखर पाईंदा रोमा। बेहद खुशी थी थे 5 मिनट ध्यान सां ॿुधंदा। असांजे विच में हिकिड़ो अहिड़ो ॿारु आहे मूंखे जाम दिलि थी थे मां अॼु उनखे प्यार सां हुनजो रोमा हिकिड़ी शॉल ॾींदा। मां प्रकाश वलेचा खे सॾु कंदसि। हिकिड़ो अहिड़ो शानदार ॿारु आहे असांजे परिवार में। माण्हू ऊचाइनि खां ॾकंदा आहिनि। माण्हू हवाई जहाज़ में चढ़ण खां ॾकंदा आहिनि ऐं पाणीअ खां ॾकंदा आहिनि, स्विमिंग खां ॾकंदा आहिनि। असांजो उहो ॿारु आहे उहो ख़ासि स्काई डाइविंग कंदो आहे, पैराग्लाइडिंग कंदो आहे, जंहिंमें हुन लेसन्स वरिता आहिनि अलॻि अलॻि कैटेगरी जा। मां नथी सम्झां कंहिं सिंधी ॿार एतिरो अॻिते वञी करे इहो सभु कयो आहे। स्कूबा डाइविंग जा हुनखे लेसन्स आहिनि त हिन एतिरी उन ॻाल्हि में ऐं सॼी वर्ल्ड घुमियो आहे। ऐं ख़ाली स्कूबा डाइविंग वग़ैरह इंडिया में न,
USA, कैनेडा, मिडल ईस्ट, जेके बि कंट्रीज़ आहिनि, लॻभॻि सॼी वर्ल्ड पूरी कई अथई। जितां हिन खे ॾिसी मूंखे त डपु थींदो आहे, जंप ॾींदो आहे, अलाए कीअं हवाई जहाज़ मां। हिन जो यूट्यूब चैनल अथव संजय कोडनानी। मां प्रकाश वालेचा खे चवंदमि, हिकु पप्पा जे नाले ते हिन जे मथां इहा ब्लेसिंग हुजे, इहा पखर पाए, असांजे प्यार भरी पखर। संजय कोडनानी। जय झूलेलाल। मां तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां, असांखे एतिरो मौक़ो, सुहिणो मौक़ो प्राप्त थियो आहे। असांखे संगीता दीदी एतिरो प्यार सां स्वागत कयो आहे, असांखे सॾु कयो आहे। असां उन्हनि जो प्यार ॾिसी असां रोके न सघियासीं, आयासीं, असांखे पंहिंजे फैमिली में शामिलु कयो आहे। असांखे एतिरी ख़ुशी ॾिनी अथई, ईअं थो महसूसु थिए असां हिकु परिवार आहियूं। इन्हनि खे नचंदो टपंदो ॾिसी ईअं लॻे पियो हर कोने मां सभिनीनि खे गॾु करे सभिनीनि सां जुमा। मूंखे एतिरो प्यार मिलियो आहे, एतिरो प्यार मिलियो आहे। सभई असां ईअं ई वसंदा रहूं, जीअंदा रहूं, हिक ॿिए खे प्यार ॾींदा रहूं, उनखे ही दुनिया केतिरी सुहिणी हसीन थिए। जय झूलेलाल। असां प्यार सां संगीता दीदी, संगीता मम्मी जो सत्कार कंदासीं। विमला जीवन झूलेलाल मंदिर जे तरफ़ां, तव्हां सभिनीनि जे तरफ़ां सभिनीनि खे जाम जाम प्यार। जय झूलेलाल। संगीता भेण असांखे एतिरो प्यार सां सॾु कयो आहे जो असां न ई न चई सघियोसीं, सिधो पहुची वियासीं हिते। ऐं ईअं पियो लॻे असां पंहिंजी सीरियल में भई पंहिंजी फैमिली आहे। सभिनी खां पहिरियों दफ़ो गॾियायूं, पर ईअं पियो लॻे भई सालनि खां सुञाणूं। थैंक यू वेरी मच संगीता।